नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा हलूं त दारावाण जे ॻोठ अहमदाबाद में मरकज़ी इमाम बारगाह जे प्लाट लाइ दावा कंदड़ ڀنڀرابرادري जे माण्हुनि पारां ट्रैक्टर ट्रालियूं ऐं कारूं काहे टिनिन खां मथे हथियारनि सां माण्हू वठी मهراڻي برادري जे माण्हुनि खे हरासा करण जी कोशिश कई है। इन सिलसिले में मसमात नुसरत खातून, हुसैन बख्श मهراڻي, मोहम्मद बख्श मهراڻي ऐं ॿियनि एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो है त ڀنڀرابرادري जे माण्हुनि अयाज़ हुसैन बंबरो, एजाज अली बंबरो, अल्ताफ हुसैन बंबरो, करम हुसैन बंबरो ऐं ॿियनि ज़ातियुनि जा ॾोहारी ऐं हथियार ऐं डंडा बरदार माण्हू साण करे हमलो करे आया आहिनि, जॾहिं त 7 साल खां वठी प्लाट असांजी मهراڻي जो आहे। हिननि वधीक चयो त ڀنڀرابرادري बासरनि केतिरनि ई महीने खां असांखे पंहिंजे ई ॻोठ मां बेदख़ल करण जी कोशिशूं करे रहिया आहिनि। हिननि वधीक चयो है त ज़ुल्म त इहो आहे जो ॻोठ बि असांजो, ज़ुल्म बि असां सां थी रहियो आहे। हिननि SSP खैरपुर, DSP DG ऐं SHO कुंभ खां घुर कई है त असां मिसकिन असांखे तहफ़ुज़ ॾेई कब्ज़ो ख़त्म करायो वञे, गॾोगॾु शिफ़ाफ़ इंक्वायरी कराए हमलावरनि मथां केस दाख़िल करे कानूनी कदम खयों वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।